नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां मुंहिंजो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन फॉरेन फंडिंग केस के हवाले से जेका स्क्रूटनी कमेटी की रिपोर्ट हुई वह इलेक्शन कमीशन वटि जमा कराई वई है। 53 पार्टी जा जेके PTI जा अकाउंट्स हुआ उहे इलेक्शन कमीशन का लिकाया विया आहिनि ऐं उन खां बाद में PTI जो जेके मुखालिफ़ जमायतूं आहिनि उन्हनि जो चवणु आहे त PTI जेका आहे उहा सादिक ऐं अमीन न रही है। वज़ीर अज़म इमरान ख़ान सादिक ऐं अमीन न रहियो आहे, इन करे उनखे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु खपे। उन खां सवाइ जेको ॿियो अहम इशू आहे DG ISPR कुझु देरि पहिरें जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उन प्रेस कॉन्फ्रेंस में उनजो चवणु आहे त मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां डील जूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। उन खां सवाइ पाण लोकल गवर्नमेंट जेको एक्ट आहे जंहिंजे ख़िलाफ़ जमायत इस्लामी सिंध असेंबली जे आॾो धरणो आयो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासूं त जमायत इस्लामी लिसानी जेका सियासत आहे मतभेद ऐं नफ़रत जी जेका सियासत आहे उनखे हथी ॾेई रही आहे। उन सां गॾोगॾु PSP मुतहिदा ऐं PTI जेके आहिनि उहे बि साॻी ॿोली ॻाल्हाए रहियूं आहिनि। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु स्टूडियो में असांखे ॻाल्हाइण लाइ दावत ॾिनी आहे। पीपल्स पार्टी जे अॻवान सिंध जे वॾे वज़ीर जे स्पेशल असिस्टेंट वीर जी कोहली साहब टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे PTI जे अॻवान मंसूर शेख साहब। शुरू कयूं था मंसूर शेख साहब खां। मंसूर शेख साहब, फॉरेन फंडिंग केस जंहिंजे लाइ दरख़्वास्त ॾिनी वई PTI तरफ़ां त उहा रिपोर्ट पधरी न कई वञे, स्क्रूटनी कमेटी जेका रिपोर्ट आहे उहा इलेक्शन कमीशन में जमा कराई वई आहे ऐं जंहिंमें 53 जेके पार्टी जा अकाउंट्स आहिनि उहे इलेक्शन कमीशन खां लिकाया विया। उन खां बाद में PTI जे मुखालिफ़ जेके जमायतूं आहिनि जिन में पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, JUI ऐं ॿियूं शामिल आहिनि, उन जो चवणु आहे त PTI इमरान ख़ान सादिक ऐं अमीन न रहिया आहिनि, तंहिं करे उन्हनि खे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु खपे। छा चवंदव फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां? अर्ज़ मां अर्ज़ कया त पहिरियों त स्क्रूटनी जेका कमेटी आहे उहा उनजी रिपोर्ट आहे, ठीकु आहे न, ऐं उन मां असांखां पूरा पेपर्स न वरिता अथऊं ऐं कुझु अकाउंट्स में डबलिंग थी आहे जेको ई चवनि था त ॿिनि अकाउंट्स में वधीक जेको आहे न ट्रांज़ेक्शन थी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां हुननि वांगुरु ही कोन्हे कतरी ख़त त असां मञूं ई कोन। असां चयो आहे त फॉरेन फंडिंग थी आहे, ठीकु आहे न। जॾहिं फॉरेन फंडिंग थी आहे उन्हनि में को अंग अखर में फ़र्क़ु अची वियो आहे त असां इंशाअल्लाह ताला पेपर्स ॾेई ऐं इंशाअल्लाह ताला कमेटी खे सेटिस्फाई कंदासीं। हाणे इहा हुननि जी ऑब्ज़र्वेशन आहे, को एलिगेशन कोन्हे। ऑब्ज़र्वेशन में जॾहिं ईंदी आहे त उन खां पोइ तव्हां उन जो डॉक्यूमेंट घुरंदा आहे वधीक, त इंशाअल्लाह ताला इन में काई बि लिकाइण जी ॻाल्हि कोन्हे। असां पहिरें ॾींहं खां मञियो आहे फॉरेन फंडिंग आहे, इन में करप्शन जी कहिड़ी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि फाइनेंस कयो आहे हिते त तव्हां ॾिसो जेके हिननि खे लोकल फंड कंदा आहिनि उन्हनि खे त फैसिलिटेट कंदा आहिनि। हुननि जेका असांखे फंडिंग कई आहे उहा प्यार ऐं मोहबत में त हिन मुल्क में सुठी पार्टी अचे ऐं ही करप्ट पार्टी न आहे। हिननि खे पैसनि जी ज़रूरत आहे, इलेक्टोरल पॉलिटिक्स में हमेशह ज़रूरत हूंदी आहे। ही त पंहिंजनि MPs MLAs खे टिकट ॾियण जा पैसा वठंदा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त हुननि इन लाइ जेके ॿाहिरि माण्हू रहनि था उन्हनि मदद कई आहे त ही जेके अचे हुकूमत में अचनि ऐं मुल्क जी बहितरी लाइ कमु कनि। शेख साहब जेका स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट आहे, शेख साहब जेका स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट आहे उनमें को अंगनि अखरनि जे हवाले सां 19-20 जो फ़र्क़ु न आहे। 53 अकाउंट्स अहिड़ा आहिनि जेके इलेक्शन कमीशन में ज़ाहिर न कया विया आहिनि। 31 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जेका आहे ज़ाहिर न कई वई आहे। त उनमें जेको सादिक ऐं अमीन वारो जेका शिक आहे जंहिं ते काफ़ी माण्हू अॻु में डिस्क्वालीफाई थी चुका आहिनि, त जॾहिं तव्हां इहो इनमें डबलिंग तमामु वॾो डिफरेंस आहे, जॾहिं उहा शयूं तव्हां लिकायो था इलेक्शन कमीशन खां त पोइ त ही डिस्क्वालीफाई जो सॼो केस वञी ठहे थो। ॾिसो मां अर्ज़ कयां त सादिक अमीन जो ही असांखे सर्टिफिकेट नथा ॾेई सघनि त पॉलिटिकल पार्टीज़, जेकॾहिं पॉलिटिकल ॿियनि पार्टीज़ जो बस हुजे जेके पाण करप्शन में इन्वॉल्व आहिनि उहे असांखे कढी उछलाए छॾनि। जेको कोर्ट जो फ़ैसिलो हिन में ईंदो उहो असां ज़ाहिर आहे क़बूल कंदासीं। उहा लीगल बाइंडिंग आहे, कॉन्स्टिट्यूशनल बाइंडिंग आहे, इख़लाक़ी पाबंदी आहे, त असां हुन ते मञींदासीं। हाणे ही पार्टी अॻु में राय ॾेई वेठा आहिनि त सादिक अमीन न रहियो आहे त उहो त असां प्रूव कंदासीं त 51 अकाउंट कहिड़ा आहिनि, ॿिए बि हुन में ट्रांज़ेक्शन थी नथी हुजनि।
में भी कोई नंढड़ी ट्रांजेक्शन थी हुजे, कोई जेको आहे सो क्लैरिकल मिस्टेक हुजे, करप्शन न आहे, ठीकु आहे न। माण्हुनि मदद कई आहे, फंडिंग कई आहे, उन में असां छो लिकाईंदासीं? यानी ॿुधाए मूंखे, जेकॾहिं ॿुधायो त 31 करोड़ जी करप्शन त कोन थी आहे न, त पोइ असां लिकाईंदासीं छो? शकील सुमरे जेकॾहिं असांखे 5 करोड़ ॾिना आहिनि, जेको आहे वीर कोहली असांखे 3 करोड़ ॾिना आहिनि, ऐं असां चऊं था त असांखे माण्हुनि पैसा ॾिना आहिनि, त असां लिकाईंदासीं छो? का असां हिननि ते त एलिगेशन आहे त जॾहिं ISI कई त हिननि खे कंहिं पैसा ॾिना हुया, ठीकु आहे, असां ते उहो एलिगेशन त न आहे। ऐं कोई बि मदद करे सघे थो, उन में लीगल जेको आहे काई बि कानूनी पाबंदी न आहे। जेकॾहिं फॉरेन फंडिंग जी पाबंदी हुजे हा वठण ते, या लिमिटेड फंड वठण जी हुजे हा, त पोइ असीं कूड़ ॻाल्हायूं हा। वीर जी कोहली साहब का ओपिनियन, वीर जी कोहली साहब फॉरेन फंडिंग के हवाले से जो केस है, मेहरबानी तव्हांजी। सभिनी खां पहिरीं त इशू इहो आहे ई कोन त डबलिंग आहे या फिगर घटि आहिनि या फिगर उणी बि आहे, इशू इहो न आहे। इशू इहो आहे त टोटल फंडिंग तव्हांखे थी आहे 65 अकाउंट्स मां, बैंकनि जा 65 खाता जंहिंमां तव्हांखे फंडिंग थी आहे, ऐं तव्हां उन्हनि मां सिर्फ़ु ज़ाहिर कया आहिनि 12, बाक़ी 53 तव्हां माना इलेक्शन कमीशन खां लिकाया आहिनि। ऐं इलेक्शन कमीशन में जॾहिं तव्हां एफिडेविट जमा करायो आहे त उन में तव्हां रुगो 12 जो ज़िक्र कयो आहे, 53 अकाउंट उहे आहिनि जंहिंजो तव्हां ज़िक्र न कयो आहे। त हाणे रुगो इहो ॿुधायो त इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे, त 53 अकाउंट तव्हां वटि हुया ऐं उन मां तव्हां सिर्फ़ु 12 ज़ाहिर कया आहिनि, 53 तव्हां ज़ाहिर ई कोन कया आहिनि। माना इन खां मथे करप्शन। ॿी ॻाल्हि त तव्हां चओ था अच्छा इहा त सिर्फ़ु रिपोर्ट आहे न, अञा ॻाल्हि हलंदी ते पोइ मूंखे इहो ॿुधायो, तव्हां सॼे जहान खे, सभिनी खे, जेको 2-2 टे दफ़ा वज़ीर आज़म रहिया, अॻे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान रहिया, तव्हां कहिड़नि बुनियादनि ते अञा ताईं रेफरेंस न ठहिया, तव्हां सॼो ॾींहुं माण्हुनि खे चोर चोर कंदा वरितो। त का शइ थींदी आहे, का लॉजिक थींदी आहे, तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ न ठाहियो। इहा सौ सिधी करप्शन आहे। इहो जॾहिं एफिडेविट जमा करायो था त इहो नाअहली जो केस ठहे थो। तव्हां सादिक में नथा रहो जॾहिं तव्हां 65 अकाउंट मां त तव्हांजे पार्टी खे जेको आहे सो फंडिंग अचे थी ॿाहिरां, ऐं तव्हां सिर्फ़ु 12 ज़ाहिर कया आहिनि, 53 तव्हां ज़ाहिर ई कोन कया आहिनि। त इहो मूंखे ॿुधायो त रुगो इहा वाक़ई सची आहे, इहा हक़ीक़त आहे जेका इलेक्शन कमीशन में रिपोर्ट जमा थी आहे त भई तव्हांजो टोटल अकाउंट 65 ऐं जंहिंमां तव्हां 12 ज़ाहिर कया आहिनि। इन में कूड़ छो था ॻाल्हायो माण्हुनि सां? ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां जेको दावा करे आया हुआ, तव्हां इहो चवंदा हुआ त हिकिड़ी रिपोर्ट छा, पर जेकॾहिं 50 माण्हू उथी असांखे रुगो चवनि त गो न्याज़ी गो, त असां ॿिए ॾींहुं हलिया वेंदासीं, त तव्हांजी मोरल स्टेटस हींअर किथे बीठल आहियो तव्हांजो? ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं तव्हांखे लॻे थोरो कुझु बि न आहे त तव्हां हे एप्लीकेशन छो पे ॾी जेका डिसमिस थी आहे, ऐं उनखां पोइ जेका असां रिपोर्ट रिलीज़ थी आहे, त उनखां पोइ इन खां पहिरीं तव्हां रिपोर्ट शाये ई न पिया थियणु ॾियो, पब्लिक खे न पिया थियणु ॾियो। त तव्हां इन खां पहिरीं जेके इलाही सारा केस हुआ या BRT जहिड़ा मनसूबा हुआ जंहिंमें तव्हां रुगो स्टे वठी वेठा हुआ, कोर्टनि जो स्टे हुयो, या विच में रुगो तव्हां पंहिंजे सियासी मौजूदा गवर्नमेंट जो ताक़त इस्तेमालु कंदे तव्हां उन केसनि खे हलण न पिया ॾियो। न त इहो केस पहिरें ॾींहं खां सॼी दुनिया खे सॼी जहान खे ख़बर हुई त इन में करप्शन थी आहे। वीर जी साहब, हिकिड़ी ॿी डिमांड थी आहे त न रुगो PTI जो त फॉरेन फंडिंग केस में जेका कमेटी में सॼो थियो आहे, त डिमांड इहा थिए पई त PP PMLN जेतिरियूं जमायतूं आहिनि उन्हनि खे जेका फॉरेन फंडिंग थिए थी उहा बि रिपोर्ट जमा कई वञे, उहे बि पंहिंजा असेट जेका शकील साईं, असां त उहो कर्ज़ लाथो आहे न जेको असांजे वाजिब बि कोन हो। भई असां ते त सदाईं इहो अञा ताईं हे त चवंदासीं रिपोर्ट मञूं कोन था, अञा ताईं मीटिंग प्रोसेस में आहे, पर हीअ अञा ताईं इहा जो शुक्र आहे जो हिन जी PTI वारनि जो गॾु आहे। रुगो जेकॾहिं पीपल्स पार्टी जो या ॿी कंहिं पार्टी जो हुजे हा त उहे माण्हू जेलनि में हुजनि हींअर, न को इन्वेस्टिगेशन, न ॿियो न टियों। माण्हू 6 महीना थिया आहिनि जेलनि में पिया, अञा ताईं रेफरेंस कोन ठहिया आहिनि। त हीउ असांजो नालो अचे हा, तेसि ताईं जहिड़े तरीक़े सां हींअर 2-3 ॾींहंनि खां ख़बरूं पियूं हलनि, या माण्हू इदलिया जे ख़िलाफ़ जंहिं तरीक़े सां ॻाल्हाइनि पिया, असांजो त वज़ीर आज़म रुगो हिकिड़ो ख़त न लिखण जे करे नाहिल थी वियो। त असां त ज़रदारी साहिबु ॿुधाए वियो न त असांजो डोमिसाइल कमज़ोर आहे त असीं केॾांहुं वञूं। पर ॻाल्हि इहा आहे त हिननि खे थोरो ख़्यालु रखणु खपे। हिननि जी हींअर जेको मॉरल स्टेटस आहे न, हू हींअर जेके दावा कंदा उहो सभु जे सभु दावनि जे बरक्स ही बीठा आहिनि। ऐं हिननि पाण रुकावट हुआ त इहा हिननि खे ख़बर हुई, हिननि खे चङी तरह ख़बर हुई त असां हेॾो वॾो फ्रॉड कयो आहे, इन करे उहा रिपोर्ट पब्लिक न थिए। पर उहा जॾहिं एप्लीकेशन जी डिसमिस थी आहे, उनखां पोइ रिपोर्ट पब्लिक थी आहे। हाणे वरी इमरान ख़ान थो चवे त वाह वाह ज़बरदस्त थियो, या पहिरीं असांजी पार्टी हूंदी जेका रिपोर्ट पब्लिक कराई। हिन खां पहिरीं हिकिड़ो जॾहिं दवाउनि जो मामिलो ऐं
कमीशन जेका ठही हुई हुन चयो त न हे हिते माफ़िया आहिनि, उहे माफ़िया दवा जा माफ़िया, कणक जा माफ़िया, शुगर माफ़िया, पोइ पहुची रिपोर्ट जेका असां 6 महीना 3 महीना रिपोर्ट पई हुई, उन खां पोइ कंहिं मीडिया वारे जेको उर्दू चैनल ते कंहिं ते उन्हनि हलाए छॾी, हलाइण खां पोइ नवाज़ इमरान ख़ान चयो त ॾिसो असांजी हुकूमत में रिपोर्ट पब्लिक थी आहे। त हीअ सदाईं इहे माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। असुल ॻाल्हि इहा आहे त हिननि खे इहो ॿुधाइणो पवंदो, पब्लिक खे हाणे ॿुधाइणो पवंदो, पब्लिक ॼाणी चुकी आहे त तव्हां वटि 5-8 अकाउंट हुआ, उन तव्हां 12 ज़ाहिर कया, इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे, हा या ना में जवाबु ॾियनि। जी शेख साहब, ही जेकॾहिं असां टाइमिंग ॾिसूं था पाकिस्तान जी पॉलिटिक्स जे अंदरि, टाइमिंग जेका आहे उहा तमामु घणो मैटर करे थी पए। हींअर फॉरेन फंडिंग जी केस जी जेका आहे स्क्रूटनी रिपोर्ट जमा थी आहे, उन वक़्तु इहे ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि त इन हाउस का तब्दीली अची सघे थी, को डिस्क्वालीफाई थी सघे थो, का टर्मिनेशन बि थी सघे थी पई, नवाज़ शरीफ़ सां डील जूं बि ॻाल्हियूं हलनि थियूं। DG कुझु देरि पहिरियों जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनमें उन चयो आहे त नवाज़ शरीफ़ सां जेके डील जूं ॻाल्हियूं आहिनि उहे बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। त तव्हां ही टाइमिंग जेको मैटर करे थो त छा कुझु अहिड़े क़िस्म जी शइ थियणु वञे पई, डिस्क्वालीफाई का शइ थी सघे थी, प्राइम मिनिस्टर थी सघे थो, इन हाउस चेंज थी सघे थी, कीअं किथां को प्रेशर आहे पॉलिटिकली? मां सम्झा थो तव्हां 2 सुवाल मुख़्तलिफ़ कया आहिनि। हिकिड़ो त डिस्क्वालिफिकेशन, जेकॾहिं इन में डिस्क्वालिफिकेशन सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर जी न थींदी, पूरी पार्टी जी डिस्क्वालिफिकेशन थींदी, ठीकु आहे न। ऐं जॾहिं मेजोरिटी पार्टी जी डिस्क्वालिफिकेशन थींदी त असेंबली रहण जो जवाज़ ई कोन्हे। ऐं इन हाउस चेंज उहा ॿी ॻाल्हि आहे। इन हाउस चेंज तॾहिं थींदो आहे जंहिंखे जमहूरियत में इहो हूंदो आहे त जंहिंखे अक्सरियती पार्टी आहे उनखे हुकूमत करण जो हक़ हूंदो आहे, ऐं जंहिंजी अक्सरियत न हूंदी आहे उहे वञी अपोज़िशन में वेहंदा आहिनि। उहो जॉइंट अपोज़िशन ठाहिनि या पंहिंजी धारदार अपोज़िशन ठाहिनि, ऐं जंहिं वटि अक्सरियत अपोज़िशन में हूंदी आहे उनखे अपोज़िशन लीडर मिलंदो आहे, ऐं जंहिंखे अक्सरियत मेंबरनि जी हूंदो आहे उहो लीडर ऑफ द हाउस थींदो आहे। इन हाउस तब्दीली कहिड़े हिसाब सां थींदी, असां वटि मेजोरिटी आहे, कोई क्लेम कोन्हे त असांजो कोई टुटी माण्हू वियो आहे, ऐं टुटण जो बि जवाज़ कोन्हे, गवर्नमेंट स्मूथली हले पई। जेकॾहिं इहे ख़्वाहिशूं थी सघनि थियूं, तव्हां ॾिसो न 15 ॾींहंनि खां बाज़ार में ॻाल्हि गरम हुई त नवाज़ शरीफ़ सां डील थी विया, फलाणी तारीख़ ते अयाज़ सादिक बि चए त मां हुनखे नवाज़ शरीफ़ खे वठण थो वञा, फलाणो अॼु ISP आहे। डील कंहिंसां पिया करणु वञनि, जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट सां पिया करणु वञनि त उन्हनि जो अॼु क्लैरिफिकेशन अची वई आहे, ऐं गवर्नमेंट काई डील नथी करणु वञे। गवर्नमेंट जी डील इहा आहे त तव्हां अचो ऐं जेल में वञो। त ॻाल्हि इहा आहे त पहिरीं इहो ॿुधाइनि त जेके मार्केट में ई छॾनि था, रुॻो पैसा था ख़र्च कनि हिननि ते त डील थी थिए, फलाणो थो थिए, त ॿिन्ही तरफ़नि खां वसाहत अची वई आहे त गवर्नमेंट काई डील नथी करे। गवर्नमेंट डील माना NRO एस्टेब्लिशमेंट जो अॼु तव्हांजे साम्हूं अची वियो, DG ISP जो बयानु अची वियो आहे। हाणे हीअ ॿुधाए त हीअ कंहिंसां था डील करणु वञनि, त इहे सिर्फ़ु छॾियल त हिननि जी फ्रस्ट्रेशन आहे, ऐं हिननि जी ख़्वाहिश बि आहे त इमरान ख़ान पंहिंजा 5 साल जेको हुनखे पाकिस्तान जो आइन ऐं कानून हक़ ॾिनो आहे, अवाम हक़ ॾिनो आहे हुकूमत करण जो, उहे पूरा न करे, त इन लाइ ही ॾाढा फ्रस्ट्रेट आहिनि। ऐं हिननि खे रुॻो अॻिली हुकूमत बि इमरान ख़ान जी थी नज़र अचे, ऐं हिननि खे पंहिंजो फ्यूचर जेल में थो नज़र अचे। जी वीर जी कोहली साहब, तव्हां वकील बि आहियो, जेकॾहिं हिन फॉरेन फंडिंग केस में इन बुनियाद ते पूरी पार्टी जेका आहे डिस्क्वालीफाई थी वञे थी, पोइ त पोइ मेजर जेका हुकुमरान जमायत आहे ज़ाहिर आहे डिस्क्वालीफाई, पोइ त असेंबली बि न रहंदियूं, उन सूरत में छा अर्ली हाल इलेक्शन न असां वेंदासूं, या तव्हां सम्झो था त को ॿियो जेको आहे सिस्टम अची सघे थो? ॾिसो, सिंपल ॻाल्हि आहे त हिननि वटि अक्सरियत कोन्हे का, चंद 1-2 सीटनि ते वेठल आहिनि, उहो बि इतिहादी आहिनि। त को बि इतिहादी अॼुकल्ह सभु को समझदार आहे, को ॿुॾंदड़ ॿेड़ी में जेके इहे इतिहादी आहिनि उहे कॾहिं बि सुवार न थींदा। त सौ सिधी ॻाल्हि आहे त जेकॾहिं डिस्क्वालिफिकेशन थिए थी पार्टी जे हवाले सां, त पोइ जेके इतिहादी आहिनि उहे हुननि सां गॾु न बीहंदा त ऑटोमेटिकली आहे ई अक्सरियत आहे ई कोन न। त हिननि वटि त मांगे तांगे जी हुकूमत आहे न, हितां हुतां जेके माण्हू गॾु थिया आहिनि या कया हुया, पर जीअं बि थियो, पर उहे माण्हू गॾु आहिनि, ऐं उहे जॾहिं बि ॿुॾंदड़ ॿेड़ी खे ॾिसंदा आहिनि त उहे साइड थी वेंदा आहिनि, उहे हमेशह ईअं पावर सां गॾु रहिया आहिनि, त उहे माण्हू तब्दील थी वेंदा, ऑटोमेटिक हिननि जो जेको आहे सो हुकूमत किरी पवंदी। त हिन में त को राज़ जी ॻाल्हि ई कोन्हे, त ओपन ॻाल्हि पई आहे, क्लियर ॻाल्हि पई आहे, त हिननि वटि तमामु घटि माइनॉरिटी में आहिनि, अक्सरियत में न आहिनि। अच्छा, ॿी जेका डील जी ॻाल्हि थी रही हुई,
आसिफ ज़रदारी के हवाले से जेका फार्मूला उन ते भी काफ़ी बहस थियो। नवाज़ शरीफ के हवाले से कुछ ॾींहंनि खां तमामु मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके ख़बरूं अची रहियूं डील जूं, त अॼु DG ISPR जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनमें हुन क्लियर चयो आहे त नवाज़ शरीफ सां डील जूं ख़बरूं बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। त हाणे हिकिड़े पासे डील जी ख़बरुनि खे हुननि रद्द कयो आहे, ॿिए पासे हीउ जेको फॉरेन फंडिंग वारो केस आहे, वरी मां उहा साॻी ॻाल्हि कंदुमि त हीअ जेका टाइमिंग आहे उहो टाइमिंग वॾो मैटर करे थो पियो। त जेका सूरत हाल आहे, हींअर असां ॾिसूं था अफ़गानिस्तान में जेका बॉर्डर जी सूरत हाल आहे, कंडीदार तारूं जेके आहिनि उहो तालिबान जो अलॻि मसइलो आहे, IMF सां मामला अलॻि आहिनि, इकोनॉमी जो मसइलो आहे, एंट्रेंस सिक्योरिटी जा मामला आहिनि। त हीअ जेका टाइमिंग आहे त तव्हां सम्झो था कुझु थियण वारो आहे या ईंदड़ जेका चूंडूं आहिनि 2023 में थियणियूं आहिनि, समूरियुनि सियासी पार्टियुनि खे उन्हनि जो इंतज़ारु करणु खपे? शकील साईं, ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु पाकिस्तान हिकिड़े इंतिहाई अहम ऐं मुश्किल हालात में सम्झो त घिरजी चुको आहे। उन में जेके IMF या ॿिया जेके बैन अल-अक़वामी इदारा आहिनि उन्हनि सां जंहिं तरीक़े सां मुआहिदा थिया आहिनि उहे इन खां पहिरीं पाकिस्तान जी तारीख़ में न थिया आहिनि। ऐं ॿियो जंहिं तरीक़े सां उन्हनि असांजे मुल्क जूं रियासत जूं जेके मिल्कियतूं आहिनि उहे गिरवी रखियूं आहिनि, उहे रोड रस्ता हुजनि, उहे पार्क्स हुजनि, हाणे त स्टेट बैंक बि ओॾां वई हली। त हाणे इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेको हाणे सोचण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु इहो माना सम्झो त पाकिस्तान जी GIP जो मामिलो वञी बीठो आहे ऐं इहे अहिड़े क़िस्म जो हालात ईअं हलंदा रहिया त ख़ुदा न करे ईंदड़ वक़्त में को माना हुकूमत संभालण लाइ तयारु कोन हूंदो। त आउं सम्झां थो त हाणे इदारनि खे होश अचणु खपे, उन्हनि समूरनि इदारनि खे जेके डायरेक्ट या इनडायरेक्ट इन सां सपोर्ट में रहिया। असां कोन था चऊं त भई DG ISPR छा थो चवे या ॿियनि इदारनि जी छा पॉलिसी आहे, हीअ चवंदा रहिया आहिनि। हीअ बार बार हमेशह हर ॻाल्हि में जेके 4 जुमला चवंदा त उन में 2 जुमला रुगो में 1 पेज पर हैं वो हमारे साथ खड़े हुए हैं। भई ज़ाहिर आहे हुकूमत सां गॾु हूंदा आहिनि न, इदारा त हुकूमत सां गॾु हूंदा आहिनि, रियासत जा इदारा आहिनि, कोई ॿिए मुल्क जा थोरी आहिनि। त हाणे उहे जेका बि हुकूमत रियासत उनखे सां गॾु हूंदा आहिनि त इहा ऑथेंटिक ॻाल्हि आहे। त उन में हिननि खे हरूबरू जो विच में ॻाल्हाइण जी ज़रूरत न हुजणु खपे। त आउं सम्झां थो इदारनि खे बि हाणे उहो ज़ाहिर आहे हिननि जी जेके पॉलिसीज़ आहिनि हिननि जूं नाकाम पॉलिसीज़, छो त हिन माण्हू जंहिं तरीक़े सां हिननि ख्वाब ॾेखारिया पिए ऐं सहरा में ख्वाब जीअं थींदा आहिनि, त हाणे इन्हनि हुन खां पोइ इदारनि खे बोश अची वियो आहे, माण्हू खे बोश अची वियो आहे, जेको नारनि ते नचा पियो उन्हनि खे बोश अची वियो आहे, ऐं जेके हिन सां गॾु इत्तेहादी उन्हनि खे बोश अची वियो आहे। लास्ट क्वेश्चन मंसूर शेख साहब का। मंसूर शेख साहब, लोकल गवर्नमेंट जेको तरमीमी एक्ट आहे, असां ॾिसूं था त जमायत इस्लामी सिंध असेंबली जे आॾो धरणो हणी वेठल आहे। अॼु मौलाना फज़लुर रहमान PSP जे सरबराह मुस्तफ़ा कमाल सां मुलाक़ात कई आहे। मुस्लिम लीग नून जे अॻुवाण सीनियर अॻुवाण अहसन इक़बाल जूं बहादराबाद में MQM सां गॾिजाणी थियूं आहिनि। हीअ जमायत इस्लामी जेका ॿोली इस्तेमालु करे रही आहे, जेका लिसानी तासुब खे हवा ॾिनी पई वञे, मतभेद खे हवा ॾिनी पई वञे, तव्हां सम्झो था त हीअ लिसानी कार्ड जेको जमायत इस्लामी खेॾे थी पई, ईंदड़ जेका लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन आहिनि उन मां जेको MQM जो लिसानी बुनियादनि ते वोट बैंक आहे, उहो वोट बैंक जेको आहे उतां स्पेस वठणु चाहिनि था, या हीअ जेको लिसानी सियासत आहे मजमूई तौर ते जेका सूबे जी आहे उनखे इन हारमोनी खे नुक़सानु पहुचाए सघनि था? ॾिसो, मां अर्ज़ु कयां त इहा पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पीपल्स पार्टी आहे जिन उन्हनि खे लसानियत ते खणी विया आहिनि। मौक़ियो छो ॾिनो अथऊं? पहिरियों इहो एलिगेशन असां ते PTI ते हयूं त असां लसानियत ते था खणी वञूं। लोकल गवर्नमेंट जेको कानून पास थियो आहे ऐं हाणे जमात इस्लामी लाइ था थियनि, त इहो बहितर इहो हल आहे त जेके बि सूबे जूं पार्टी पॉलिटिकल पार्टी आहिनि जिन जी रिप्रेज़ेंटेशन सही रही आहे, जिन जी बि 5-10% आहे, उन्हनि खे हिकु टेबल ते विहारे ऐं जेके हुननि जी डिमांड छा आहे? हुननि जी डिमांड आहे त म्यूनिसिपल सर्विसिस जेके आहिनि उहे म्यूनिसिपल खे ॾिनियूं वञनि। ॿी का डिमांड कोन्हे न। शेख साहब, हुननि चयो आहे त बहराड़ी जेको आहे कराची शहर ते कब्ज़ो कयो आहे। न, ॻाल्हि आहे त उहो त ॾिसो न, हुनजी पॉलिटिकल लैंग्वेज आहे ऐं लसानियत ते खणी था वञनि, पर ॻाल्हि उनखे कंडेम करणु खपे न। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी लिसानियत ॾांहुं का बि जमायत, इवन पीपल्स पार्टी, उहो इस्तेमालु करे थी, उनखे कंडेम करणु खपे। असां इहो था चऊं त जेको आहे सो न मज़हब ॾे खणी वञनि सियासत खे, न लसानियत ॾे खणी वञनि। इहे ॿई अहिड़ियूं शयूं हूंदियूं उहे काफ़ी डैमेजिंग हूंदियूं न उन रियासत लाइ। त तंहिं करे जेको बि तव्हां ॻाल्हायो पॉलिटिकली ॻाल्हायो ऐं कानून ऐं आइन जे मुताबिक़ ॻाल्हायो। PTI जी डिमांड आहे त F-140 जे तहत जेको कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन आहे, शक आहे,
उन तहत असां ॻाल्हायूं पिया त बाबा लोकल बॉडीज़ जेको आहे न जेको तव्हां कानून पास कयो आहे उहो उन छिक जे सां कंफ्लिक्ट आहे उनजो त असां त पॉलिटिकली ॻाल्हायूं था जमात इस्लामी खे बि पॉलिटिकली ॻाल्हाइणु घुरिजे ऐं कॉन्स्टिट्यूशनली ॻाल्हाइणु घुरिजे। महिरबानी मंसूर जेकॾहिं शेख साहब तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन। जी वीर जी कोहली साहब, जमायत इस्लामी जो सिंध असेंबली आॾो धरणो उहो पॉलिटिकल राइट हर जमायत खे आहे, का बि जमायत कंहिं बि इशू ते धरणो हणी सघे थी। पर हिते जेका ॻाल्हि कई पई वञे जमायत इस्लामी जेका पाण खे मज़हबी जमायत सियासी पॉलिटिकल जमायत सम्झे थी, उहा ख़ुदि जॾहिं लिसानियत जी ॻाल्हि करे थी पई त उन सां जेको लिसानी तासुब मतभेद खे हथी ॾिनी पई वञे थी त इन क़िस्म जी हीअ जेका सियासत थिए थी पई हिते, तव्हां सम्झो था इहो मुतहदा जो जेको वोट पॉकेट्स आहे उतां जमायत इस्लामी शेयर वठणु चाहे थी या इन जे पोयां का ॿी एजेंडा आहे? शकील साईं, पाण खे थोरो बैकग्राउंड ॾिसणो पवंदो। ॻाल्हि इहा आहे त भई तव्हांजो डिमांड छा आहे, छा तव्हां तजवीज़ूं सिंध गवर्नमेंट खे या कंसर्न जेको असेंबली आहे स्पीकर आहे या लॉ डिपार्टमेंट आहे, तव्हां छा उहे तजवीज़ूं जंहिंमें तव्हांखे तब्दीली आणणी आहे, जिन शिकनि में तव्हांखे एतिराज़ु आहे, छा उहे तव्हां तजवीज़ूं रखियूं आहिनि? न। इन खां पहिरीं जॾहिं तव्हांखे लिखियो वियो जेके पार्लियामेंट जा MPs आहिनि सिंध असेंबली जा, उन्हनि समूरनि खे लिखियो वियो त भई तव्हां हिन में तजवीज़ूं जेके ॾियणु चाहियो, 40 जे क़रीब तजवीज़ूं आयूं, उन मां काफ़ी तजवीज़ूं जेके आहिनि MQM वारनि जूं हुयूं, ॿियनि दोस्तनि जूं हुयूं, उहे हुन में शामिल बि थियूं। पर हाणे ॻाल्हि आहे त तव्हां तजवीज़ूं रखो ई कोन था, माना का शइ तव्हां डिमांड ते रखो ई कोन था, ऐं ईअं ई तव्हां बैनर हणी वेही था रहो, छना हणी, ऐं उन में तव्हां लिखो था त कराची ते कब्ज़ा नामंज़ूर। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त भई कहिड़ा वॾेरा आहिनि जिन कब्ज़ो कयो? वॾेरे पे कब्ज़ा हो गया, वॾेरे ने आके कब्ज़ा कर लिया। कहिड़ा वॾेरा आहिनि जंहिं कराची ते कब्ज़ो कयो? कहिड़ो कब्ज़ो कयो आहे? ऐं वरी ॻाल्हि करे केरु पियो? वॾेरों के ख़िलाफ़ हम वॾेरों को कब्ज़ा कराची पे नहीं होने देंगे। उहे था कनि जेको 70 जे दौर में तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु लैंड रिफॉर्म आंदो त उन भई जागीरूं टोड़े माण्हुनि खे असां ज़मीनूं विरहायूं था, त ओॾी महिल केरु हुआ जिन शरीयत मां उन मां साबित करे ॾेखारियो त जागीर टोड़ण गैर इस्लामी आहे, ऐं पोइ वरी इहे विया शरीयत जी मुखालफ़त कई वई। यस, ऐं पोइ शरीयत कोर्ट में विया, वॾेरनि जी चिमचागिरी हिननि कई, हिननि वॾेरनि जो केस विढ़ियो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ख़िलाफ़ हिननि चयो त भई तव्हां लैंड रिफॉर्म नथा करे सघो। ओॾी महिल वॾे जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु लैंड रिफॉर्म पे करणु चाहियो, पर ही पहिरीं हिननि पाण एहतजाज कयो, सॼो मौक़िफ़ साम्हूं रखियो, उन खां पोइ नेठि फाइनली शरीयत कोर्ट जे थ्रू हिननि जजमेंट ॾियारी, जंहिंखां पोइ भुट्टो साहिबु जेको आहे लैंड रिफॉर्म न करे सघियो। उहे वरी अॼु ॻाल्हियूं था कनि था असां वॾेरा ईअं कोन कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त कराची ते कब्ज़े जो मतिलबु छा आहे तव्हांजो? तव्हां हिकिड़ो चओ था भई हिकिड़ो कानून आहे, सिर्फ़ु लोकल गवर्नमेंट जो हिकिड़ो कानून पास थियो आहे, तव्हां हुन में जेका तरमीम आणणु चाहियो था तव्हां लिखी ऐं ॾियो पर फोरम ते, पर न नारो हणिबो कराची ते कब्ज़ा नामंज़ूर। तव्हां सम्झां थो त ही मोहरा आहिनि उहे माण्हू जेके लिसानियत जी बुनियादनि ते कराची खे। मखदूम मोहसिन साहब खां ओपिनियन वठूं था, GDA जा अॻुवान आहिनि। मखदूम साहब, हीअ जेका लोकल तरमीमी एक्ट सिंध असेंबली मां मंज़ूर थियो आहे, उनखे बुनियादु ठाहे जेका सियासत थिए थी पई त कराची ते कब्ज़ो नामंज़ूर, ॿाहिराड़ियुनि जो कब्ज़ो जेको आहे उहो उनखे मंज़ूर न कयो वेंदो, इन क़िस्म जी जेका लिसानी मतभेद तासुब वारी सियासत आहे, तव्हां सम्झो था त उनखे जमायत इस्लामी जहिड़ी तंज़ीम जेका पाण खे मज़हबी ऐं पॉलिटिकल जमायत क्लेम करे थी पई, त इन क़िस्म जी जेका हीअ प्रैक्टिस आहे त मां सम्झां थो समूरियुनि सियासी पार्टियुनि खे उनखे इनखे कंडेम करणु खपे। पॉलिटिकल हर जमायत खे राइट आहे, सिंध असेंबली ॿाहिरां धरणो हणी सघनि था, CM हाउस ॿाहिरां धरणो हणी सघनि था, पर हीअ जेका ॿोली इस्तेमालु कई पई वञे तासुब मतभेद वारी कब्ज़े वारी, इन सां जेका हीअ सॼी जेका हिते रवादारी आहे उनखे पॉलिटिकल रवादारी खे उनखे नुक़सानु पहुचे थो पियो, त छा चवंदव त इन क़िस्म जी पॉलिटिक्स खे तव्हां कंडेम कयो था? शकील साहब, को बि पॉलिटिकल वर्कर कॾहिं बि लिसानियत जी सियासत खे न को एक्सेप्ट कंदो, न को उन जी ताईद कंदो। बाक़ी कल्ह मूं ॿुधी आहे स्टेटमेंट जेका जमात इस्लामी जे नईमुल हक़ साहब ॾिनी, ऐं चवां थो उन ॿुधण खां पोइ पंहिंजे पार्टी खे बि उन्हनि ते एक्शन करणु खपे, छो त ही हा 2022 हले थो, हिकु 90s या को अर्ली 2000 वारो ज़मानो कोन्हे जो अल्ताफ़ हुसैन वारे मैनिफेस्टो ते कराची शहर में सियासत थी। कराची हिकिड़ो सिंध जो तारीख़ी वतन आहे,
ऐं कराची सिंध जो हिसो आहे ऐं हमेशह उहो रहंदो। ऐं सियासत पंहिंजी जॻह ते हूंदी आहे, के अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन ते गॾियल लाइ कुझु मौक़फ़नि ते गॾियल स्ट्रेटजीस ठहंदियूं आहिनि। ऐं आउं सम्झां थो अहिड़ी लसानियती सियासत उहा कहिड़ी बि पार्टी सां कहिड़ो बि दोस्त वापसि सां हुजे उहो हुनखे फ़र्क़ु न पवणु खपे। अलबत्ता उहो GDA सां हुजे, उहो पीपल्स पार्टी सां हुजे, नवाज़ शरीफ़ सां हुजे, पर जेके जेको सिंध में रहे थो, सिंध जी सियासत करे थो, ऐं त MKM जे दोस्तनि खे बि ऐं जमात इस्लामी जे ॿियनि दोस्तनि खे मां अपील कंदुसि त गॾिजी जी स्ट्रेटजी ठाही। हा, अलबत्ता तव्हांखे लोकल सर्विस बिल ते एतिराज़ आहे, तव्हां एतिराज़ात उथारण जा हिकिड़ा अलॻि तरीक़ा आहिनि, जीअं तव्हां चयो त एहतजाज करे सघे थो, हिते असेंबली में आवाज़ उथारे सघे थी, मीडिया प्लेटफॉर्म में आवाज़ उथारे सघे थी, पर ईअं वेही लसानियत फैलाइण इहो त पोइ माना साॻियो 20 साल पहिरीं जेका सियासत अल्ताफ़ हुसैन कंदो, जंहिंखे आउं सम्झां थो त पाकिस्तान जे इदारनि ऐं पाकिस्तान जी आवाम जंहिं सियासत खे दफ़न करे छॾियो, उन सियासत खे वरी हथी ॾियण जे लाइ जमात इस्लामी जा दोस्त अॻियां अची वञनि, अफ़सोस थी करे सघियो सोबती मज़हबी जमायत जेके पंहिंजे पाण खे इस्लामी सॾाइनि था। जीअं वीसी साहिबु सुठी ॻाल्हि कई त ही हमेशह वॾेरनि खे टारगेट कयो थो वञे। वॾेरनि खे त माज़ी जी हुकूमतुनि में जीअं सुठो इस्लाम पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो जेको जॾहिं लैंड रिफॉर्म जे ज़रिए हिननि खे वॾेरनि खां ज़मीनूं वठी ग़रीबनि खे ॾिनियूं, तॾहिं हिननि उन शइ खे हाणे ठाहे ऐं उनजी मुखालफ़त कई। हाणे हिकिड़ी ॻाल्हि में त ख़ुशि आहिनि कोन। ऐं आउं सम्झां थो इहा ई रीज़न आहे जंहिंजे करे इहे अनपॉपुलर थींदा था वञनि। कंहिं वक़्त में कराची जा मेयर हिननि जा हूंदा हुआ, हाणे पोज़ीशन इहा आहे त यूनियन काउंसिलर सत्ता जी ताक़त ते महदूद जॻह ई वरी वजह आहे। मखदूम साहब, फॉरेन फंडिंग केस जेको आहे उहो स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट अॼु इलेक्शन कमीशन में जमा थी आहे, जंहिंमें चयो वियो आहे त PTI जेके आहिनि उहे 53 अकाउंट्स जेके आहिनि उहे ज़ाहिर न कया आहिनि। तव्हां सम्झो था त इन बुनियाद ते जेकॾहिं PTI पूरी पार्टी जी डिस्क्वालिफिकेशन थिए थी, इमरान ख़ान डिस्क्वालीफाई थिए थी, उन खां पोइ पॉलिटिकल जेका आहे उहो मंज़रनामो कहिड़ो बींदो, छाकाणि त GDA PTI जी हुक्मरान जमायत जी इतिहादी जमायत आहे। इन फॉरेन फंडिंग केस खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, 2022 तब्दीलियुनि जो साल आहे। पहिरीं चीफ जस्टिस साहिब जो मुदो पूरो थियण वारो हो फरवरी में, पोइ नवंबर में अस्करी क़यादत तब्दील थियण वञे पई। ऐं कोर्टुनि जे हवाले सां जीअं तव्हां फॉरेन फंडिंग केस जो तव्हां ज़िक्र कयो त इहो तमामु अहम मराहिल में अची पियो आहे। ॾिसो, असीं हुननि जा इताद आहियूं, इताद पॉलिटिकल ग्राउंड रियलिटीज़ ते मोकिली थींदा आहिनि, पर जे किथे बि का शइ का बि पार्टी को बि फ़र्क़ ग़लति गैर कानूनी अमल में मुलविस आहे त हुनखे बिल्कुलु सज़ा मिलणु खपे। जे ही बेगुनाह आहिनि त कोर्टूं फ़ैसिलो कंदियूं, जे ही नशे में मुलविस आहिनि त पोइ भले वञी कोर्ट सज़ा ॾिए। बाक़ी रही ॻाल्हि त पोइ मूंखे 2022 में इलेक्शन थी नज़र कान थी थिए। बाक़ी हा गैर यकीनी सूरत-हाल आहे, पोइ ॿिए कंहिं ज़रिए खां तब्दीली अचे या का XYZ के ॿियो को फॉर्मूला पेश त ठीकु आहे, बाक़ी मूंखे 2023 खां पहिरीं इलेक्शन थी नज़र कान थी। जी वीर जी कोली साहब, 2023 खां पहिरें इलेक्शन, छा इहो ज़रूरी न आहे त PTI सरकार हुजे या का ॿी सरकार हुजे, 5 साल जेको आइनी मुद्दो आहे उहो पूरो थियण सां जेको पॉलिटिकल डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, मां सम्झां थो वधीक मज़बूत थींदो। इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर असूली तौर ते जेके डेमोक्रेटिक जमायतूं आहिनि, पॉलिटिकल जमायतूं आहिनि, उन्हनि खे इहो मौक़िफ़ रखणु खपे त आइनी मुद्दो भली PTI हुजे का उन जॻह ते ॿी जमायत आहे उनखे पूरो करणु खपे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां एग्री आहियां शकील साईं, पर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असांखे प्रायोरिटी कहिड़ी शइ ते ॾियणु खपे। जॾहिं मामला ॾिसो, हीउ मैशत वारो मामिलो ख़ासि तौर ते हिकिड़ो मैशत जो मामिलो ऐं ॿियो वरी सियासी मामिलो, जंहिं तरीक़े सां हिननि अफ़गानिस्तान ऐं ॿिया जेके आसपास इशू आहिनि पाकिस्तान जे, उहे हिकु कश्मीर जा मामला ॿिया, जंहिं तरीक़े सां हिननि पोयां 2-3 सालनि में इंटरनेशनल लेवल ते ही नाकामियूं मिलियूं आहिनि हिननि खे, त उहा रिसवाई PTI जी नथी थिए, इमरान ख़ान जी नथी थिए, उहा मुल्क जी रियासत जी नाकामी थिए थी। त हिकिड़ो इहो हाणे मैशत जो मामिलो जेको आहे जेकॾहिं संजीदगी सां न संभालिबो, ज़रदारी साहिबु जॾहिं शुरू थी तॾहिं माना 2 साल पहिरीं 3 साल पहिरियों चयो तव्हां हुतां केस दाख़िल करियो, असांखे भले जेल में वञी छॾियो, पर जेका मैशत आहे उहो इंतिहाई संजीदा मामिलो आहे, हीउ रियासती सालमियत जो मामिलो आहे। हिन मामले ते अचो त पाण गॾिजी, त हुननि चयो त न NRO मांग रहा है। त हाणे हीउ मैशत जो मामिलो ऐं ॿिया जेके पॉलिटिकल मामला आसपास आहिनि, उहे अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें असांखे संजीदगी सां वेही करे, चाहे हुकूमत में हुजे चाहे अपोज़िशन में हुजे, छो त असां सभु पाकिस्तानी आहियूं। पाकिस्तान जी सालिमियत असांजे लाइ, पाकिस्तान जी रेस्पेक्ट इज़त जेको इंटरनेशनल लेवल ते थिए थी, उहा असांजे लाइ सभिनी खां अविलियन हुजे थी। त
त उन मामले ते कंप्रोमाइज़ कंहिं सूरत में न थियणु खपे। हाणे जेकॾहिं हिन मामले में संजीदा थियनि था त असां ज़ाहिर आहे असां कंहिं बि प्रोसेस में असां नथा चाहियूं त हुन में का तब्दीली अचे या को टाइम खां पहिरीं, पर ॻाल्हि आहे त उन ते हिननि खे संजीदा थियणो पवंदो, हिननि खे अखियूं खोलणी पवंदियूं, होश खां कमु वठणो पवंदो। जी मखदूम साहब, इंटरनल जेका मुल्क जी सूरत हाल आहे उहा पॉलिटिकल इकनॉमिकल बॉर्डर जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेके कंडेदार तारूं आहिनि उनमें तालिबान जेको आहे उहो मञण लाइ उनखे तयारी कोन्हनि। त अहिड़ी सूरत हाल में जीअं वीर जी कोहली साहब चयो त असां सभिनी पॉलिटिकल जमायतुनि खे रियासत जी सलामती जे लाइ इनिशिएट वठणु खपे। त छा हिन सूरत हाल में समूरियूं पॉलिटिकल जमायतूं इंक्लूडिंग GDA, PMLN, PP, PTI उहे हिकिड़े पेज ते अची सघनि थियूं? उन हवाले सां को इनिशिएट वठण जी ज़रूरत आहे? ॾिसो, जॾहिं क़ौमी मफ़ाद थींदा आहिनि त उन जे लाइ सभिनी पार्टियुनि खे सभिनी जमातुनि खे गॾु थियणो पवंदो आहे। तव्हांखे 2014 में APS स्कूल ते जॾहिं वाक़ियो थियो, तव्हांखे यादि हूंदो त नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान ख़ान साहब जे विच में शदीद इख़्तिलाफ़ात हुआ, पर ॿिन्ही मेच्योरिटी जो मुज़ाहिरो करे हिकिड़े ट्रिपल ते वेही हिकिड़ो मुल्क जे लाइ मुल्क जी आवाम खे ऐं गैर मुल्कनि खे हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज ॾिनो त अलबत्ता जॾहिं असांजे मुल्क ते वार कयो वेंदो या असां ते हमिलो कया वेंदा त असां हिकिड़े पेज ते हूंदासीं। हींअर बि आउं सम्झां थो त उन क़िस्म जी सूरत हाल तमामु संगीन आहे, जॾहिं मुल्क गैर यकीनी जी सूरत हाल में आहे, बॉर्डर ते सिचुएशन मुनासिब कान्हे। तव्हां ॾिसो त इकोनॉमी असांजी मुस्तहकम कान्हे, ओवरऑल महांगाई, बैड गवर्नेंस, करप्शन। हाणे मिसाल जीअं करप्शन जे लाइ चवंदा हुआ त करप्शन मुल्क खे तबाह करे छॾियो। हाणे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी जेका रिपोर्ट आई हुनजो मतिलबु थियो आहे त 2019 खां पोइ बि करप्शन आहे ऐं उहा करप्शन माना वधे पई। हाणे हिकिड़ो करप्शन बि कान पई रोके, जेको ख़ान साहब जो वॾो मैनिफेस्टो हो जंहिं ते हू बज़द हुआ शुरू खां वठी, त हाणे किथे न किथे त प्रॉब्लम आहे न। उन में असांजी लीडरशिप खे हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त असांखे इहा शइ सम्झणी पवंदी त जेसीं ताईं अस्करी क़यादत ऐं सियासी क़यादतूं हिकिड़े पेज ते न हूंदियूं, मुल्क तरक़ी कोन कंदा। असां वटि इहो अहिड़ो क्राइसिस आहे जेको 1965 खां वठी हले पियो। पोइ फातिमा जिन्ना ऐं अयूब वारो टाइम तव्हांखे यादि हूंदो, पोइ भुट्टो साहब ऐं जनरल ज़िया वारो टाइम तव्हांखे यादि हूंदो, वरी तव्हांखे मुशर्रफ साहब ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब वारो टाइम तव्हांखे यादि हूंदो, वरी मोहतरमा ऐं मुशर्रफ जे विच में जे क्राइसिस हो तव्हांजे अखियुनि अॻियां हूंदो, वरी हुन खां पोइ मियां साहब ऐं त इहो आख़िर छा मसइलो आहे जेको 40 सालनि खां वठी हले पियो ऐं एंड ऑफ द डे ताईं पार्टियुनि खां बालातर सोचींदो, तव्हां ज़ाती मुफ़ादनि खां बालातर थी सोचींदो त एंड ऑफ द डे नुक़सानु एज़ अ पाकिस्तानी सोचींदो त असां सभिनी जो नुक़सानु आहे। ऐं इन जो हल ई इहो हिकिड़ो ई आहे जेको त असांजी लीडरशिप जेका बि आहे सियासी क़यादत उहे सभु गॾिजी डायलॉग जी तरफ़ वञनि। हिकिड़ो त इहा असां वटि वॾे खां वॾो मसइलो वियो आहे हुकूमतूं खां हुकूमत न पई, हुकूमतूं नथियूं करे सघनि ठीक तरह सां, ऑपोज़िशन नथी करे सघे। ऑपोज़िशन जो कमु आहे तव्हां आवाज़ उथारियो, पर तव्हां घटि में घटि डायलॉग त कयो, ऐं हुकूमत जो कमु आहे तव्हां रूल कयो, पर तव्हां ऑपोज़िशन खे बि पाण सां गॾु खणी हुननि खे बि ॿुधो, हुननि जी बि हिकिड़ी वर्थ आहे, हुननि जी बि हिकिड़ी एक्ज़िस्टेंस आहे। तव्हां हुकूमत खे रुॻो हुकूमत वारा हींअर ऑपोज़िशन खे रुॻो करप्शन जे केसिस में नैब ज़रिए रुॻो प्रेशराइज़ करणु था चाहिनि। ऑपोज़िशन वारा चवंदा त हिननि खे लाहियो, न को ऑपोज़िशन वारा हिननि खे लाहे सघंदा, न को हुकूमत वारा ऑपोज़िशन खे अहिड़ो आसानी सां जेल में विझी था सघनि। त असांखे इन्हनि रिवायतुनि खां ॿाहिरि निकिरणो पवंदो, त तॾहिं ई मुल्क वञी के सही रस्ते ते चढ़ंदो। न त बाक़ी अॼु मिनी बजट पेश थी त मिनी बजट बि IMF जे ख़िलाफ़ IMF जे शर्तुनि ते इम्प्लीमेंटेशन आहे। जे 6 महीननि खां पोइ जेका ॿी बजट ईंदी मूंखे उन में बि का सस्ताई नज़र कान थी अचे, पाण अञा सूरत हाल ख़राब थींदी वेंदी। ऐं उनजा ज़िमेदार हाणे वफ़ाक़ी हुकूमत त सभिनी खां वधीक आहे, छो त हुननि ते ज़िमेदारी वधीक आहे थी, हुनजो सबूत थियो आहे तमामु माण्हुनि ते नाराज़गी जो इज़हार करण बि शुरू करे ॾिनो आहे। उहो तव्हांखे लोकल बॉडी इलेक्शन जेका थी हींअर पेशावर में, हुनजो एग्ज़ाम्पल तव्हांजे अखियुनि अॻियां आहे। उन खां सवाइ तव्हां ॾिसो त जेके बाई इलेक्शन थियूं हुननि उन्हनि खे जवाबु ॾियो, बाक़ी उन खां सवाइ बि जे असीं सभु हाणे मुल्क जे लाइ गॾु न थियासीं त हाणे तारीख़ सभिनी खे हाणे माफ़ु कान कंदी। शकील साहब प्रोग्राम असां वाइंड अप तरफ़ वञूं पिया। लास्ट क्वेश्चन वीर जी कोहली साहब, अपोज़िशन जी ॻाल्हि निकिती या हुक्मरान जमायत, हिकिड़ी पब्लिक सर्वे थी आहे ताज़ो जंहिंमें 56% अपोज़िशन खां माण्हू नाख़ुशि आहिनि त अपोज़िशन खे जेको रोल अदा करणु खपे उहो अपोज़िशन गॾियल जेका अपोज़िशन आहे उहा अदा नथी करे, ऐं 55% जेको आहे हुकूमती जेका हुक्मरान जमायत आहे उनजी कारकर्दगी खां माण्हू नाख़ुशि आहिनि। त प्रॉपर असां मैशियत डैमेज थी आहे, पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे, इकनॉमी जी ख़राबु सूरत हाल आहे, बॉर्डर्स जी ख़राबु सूरत हाल आहे, पर इन सॼे चैलेंज में ठीकु आहे हुक्मरान जमायत जेका आहे उनजी प्रोग्रेस सही न रही आहे, उन ते माण्हू नाख़ुशि आहिनि, पर असां अपोज़िशन जमायतुनि ते अचूं जंहिंमें PP बि शामिलु आहे,
उन्हनि खे बि जेको प्रॉपर रोल अदा करणु खपे उहो नथा कनि ऐं घणो ज़ोर जेको आहे उहो डील जी तरफ़ ॾियनि था त ईंदड़ जेको इक़्तिदार में कीअं असां एडजस्ट थी सघूं। बिल्कुलु आउं एग्री आहियां तव्हांजी ॻाल्हि सां। इहा बदकिस्मती चइबी पाकिस्तान जे तमामु पॉलिटिकल पार्टीज़ जी, ऐं उनखे फिल करण जे लाइ कोशिशूं वक़्तनि वक़्तनि थींदियूं रहियूं आहिनि। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जेको मैसक खे जमहूरियत ठहियो, अहिड़ी क़िस्म जा इतिहाद ठहिया, वरी हाणे विच में इतिहाद ठहियो, हुन खां पहिरीं इतिहाद ठहिया, उहो इतिहाद ई इन जो निशानी हूंदियूं आहिनि। ओॾी महिल माण्हू एग्री बि कनि था, पर पोइ बदकिस्मती इहा थी अचे वञे त विच में या त बैकडोर माण्हुनि सां राब्ता था थियनि, या पोइ हर को शॉर्टकट ॻोल्हण जे चकर में पोइ वरी पंहिंजो नुक़सानु पाण विञाए थो। त मोहतरमा जॾहिं हयाती हुई तॾहिं नवाज़ शरीफ़ खे हिकिड़ो ख़त लिखियो हुई, उन में क्लियर चयो हो त नवाज़ शरीफ़ तूं हुते सियासी मामला या सियासी डिस्कस सियासी मुक़ाबिलो भली कर, पर तूं जेको आहे सो शॉर्टकट जे चकर में मूं ते जेके ज़ाती हमला करी थो, उन सां नुक़सानु थींदा, उहो ख़त असांजे पंहिंजे साम्हूं आहे। इन खां पोइ वरी जॾहिं हुकूमत में न हुयो नवाज़ शरीफ़ में ॿाहिरि वेठो त ओॾी महिल हुनजी ॿोली ॿी हूंदी आहे, अॼु ॿोली ॿी आहे, वरी हुकूमत में अचण खां पोइ हुनजा तेवर तब्दील हूंदा आहिनि। त आउं सम्झां थो त असांखे समूरा जेके बि ॻाल्हि रुॻो हिकिड़ी नवाज़ शरीफ़ जी न आहे, जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उनखे समझदारी ऐं संजीदगी जो मुज़ाहिरो कंदे, छो त फ्यूचर इन में ई आहे पाकिस्तान जो, त हिकिड़ो सिस्टम आहे उहो हलणु खपे, पर उन में संजीदगी हुजे। सियासी इख़्तिलाफ़ात पंहिंजी जॻह ते, पर उन में बैकडोर ऐं शॉर्टकट न हुजणु खपनि। हिते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। मखदूम मोहसिन साहब तव्हांजी महिरबानी। टेलीफोन लाइन ते असांखे PTI अॻवान मंसूर शेख साहब जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। वीर जी कोहली साहब तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।